चंबड़ वेझो ॻोठ नसीर लगारी में बास पारां ॻोठाणे मोहम्मद सलीम कंभो जे प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ घिटीअ बंदि करण ख़िलाफ़ कंभो बिरादरी जे माण्हुनि मोहम्मद सलीम कंभो, मुश्ताक अहमद, मोहम्मद नईम, हाजी मोहम्मद ऐं ॿियनि जी अॻवानी में चंबड़ प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो त बास माण्हू साहिब खान लगारी सलीम कंभो जे 5000 फुटनि ते मुश्तमिल प्लाट ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे ज़ुल्फ़कार लगारी जी अॻवानी में प्लाट ते मर्द ऐं औरतूं विहारे ॾावत जो कमु शुरू करे छॾियो आहे, जॾहिं त पाड़े तोड़े वाटर सप्लाई मस्जिद ऐं क़ब्रिस्तान नामींदड़ मुख घिटीअ खे बंदि करे छॾियो। हिन जो त असां अहिड़े दांह चंबड़ पुलिस ऐं राज जे चङनि मुड़ुसनि खे ॾिनी, जंहिं ते बास मच्छर जी असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असांजा कब्ज़े ते विहारियल माण्हू असांखे गारगंद करे झेड़ो करण जी कोशिशि कंदा आहिनि। हिननि IG सिंध पुलिस, डिप्टी कमिश्नर SSP टंडोल हया, DSP चंबड़, असिस्टेंट कमिश्नर चंबड़ मुख़्तियार कार चंबड़ खां मुतालबो कयो त असांजे प्लाट तां कब्ज़ो ख़तमु कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।